ठट्टो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर बाबू खुश टाउन कमेटी गाड़ो चेयरमैन हाजी मोहम्मद सिद्दीक ख़ास के लीजी पंहिंजी टीम समेत शहर ऐं भरपासे वारे स्कूलनि ऐं BSU गाड़ो जो दौरो उस्तादनि खां संदनि मसला मालूम किया। शहर में हलंदड़ सफ़ाई वारे कम जो जाइज़ो। ख़बर मूजिब टाउन कमेटी गाड़ो चेयरमैन हाजी मोहम्मद सिद्दीक ख़ास के लीजी पंहिंजी टीम समेत शहर ऐं भरपासे वारे स्कूलनि जो दौरो करे स्कूल ते मौजूद उस्तादनि खां संदनि मसला मालूम करे तिन खे हल करण लाइ कोशिशूं वठण जी ख़ातिरी। जंहिंखां पोइ शहर में हलंदड़ सफ़ाई सुथराई वारे कम जो जाइज़ो वठी BSU गाड़ो पहुता, जिते मरीज़नि जी शिकायत ते अस्पताल अमले सां ॻाल्हि ॿोल कई ऐं मरीज़नि खे बहितरीन इलाज जूं सहूलियतूं फ़राहम करण जी हिदायत। उन मौक़े ते शहरियुनि सां ॻाल्हाईंदे चेयरमैन हाजी मोहम्मद सिद्दीक ख़ास केली चयो त अॼोके दौरे जो मक़सदु उहो आहे त अवाम सां मिली अवाम जा मसला ॿुधी सघजनि, छो त असां अवाम जा ख़ादिम आहियूं। अवाम असांजी ऐं असां अवाम जा आहियूं। अवाम जी अंजनि खे असां पंहिंजूं अंज सम्झूं था। शहरियुनि जा जाइज़ मसला हल करणु असांजे फ़र्ज़ में शामिल आहे। शहरियुनि खे साफ़ सुथरो माहौल फ़राहम करण लाइ सफ़ाई ऐं गटर नालनि जी मरम्मत जो कमु पिणु जारी आहे। जॾहिं त टाउन अमलो मच्छर मार स्प्रे